कोफ़्तनि खे वधीक ज़ाइकेदार बणाइण वारी ख़सख़स जा ॿिज अछे ऐं कारे ॿिनि क़िस्मनि जा थियनि था, पर आम तौर ते अछे रंग जा ॿिज वधीक इस्तेमालु कया वेंदा आहिनि। इन्हनि जो मुख़्तलिफ़ खाधनि में बि इस्तेमालु थिए थो। सिहत जे हवाले सां इन्हनि जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि, जॾहिं त ख़सख़स जो तेल बि कढियो वेंदो आहे, जेको मुख़्तलिफ़ सूरनि खां बचाए थो। ख़सख़स में मैग्नीशियम, मैग्नीज़, आयोडीन, ज़िंक, थियामिन, फोलेट, कैल्शियम, आयरन, फास्फोरस, ओमेगा 3 फैटी एसिड ऐं फाइबर मौजूदु हूंदा आहिनि। एंटी इंफ्लेमेटरी ख़ासियतुनि जे करे इहा केतिरियुनि बीमारियुनि खां बचाए थी। जेकॾहिं ख़सख़स जे अछनि ॿिजनि खे बादाम सां पीहे गॾु इस्तेमालु कजे त उन्हनि जी ताक़त या फ़ाइदा वधी वेंदा आहिनि। बादाम ऐं ख़सख़स जे अछे ॿिज जो इस्तेमालु दिमाग़ी बीमारियुनि खां बचाए थो ऐं दिमाग़ खे ताक़त फ़राहम करे मज़बूत करे थो। ओमेगा 3 ऐं फैटी एसिड जे करे इहो वज़न वधाइण में बि तमामु मददगार साबित थींदो आहे। ख़सख़स खे पाणीअ में गरम करे जेकॾहिं उन जी सिकाई कजे त जिस्म जे मुख़्तलिफ़ सूरनि खां बची सघिजे थो ऐं जिस्म जी सोज बि ख़तमु करे सघिजे थी। इन खां सवाइ ख़सख़स खे जेकॾहिं खीर, बादाम ऐं चइनि मग़ज़नि सां गॾु मिलाए पचाइजे ऐं हिकु गिलास रोज़ पीजे त इहा हॾियुनि खे ताक़त ॾिए थी ऐं जिस्म खे ताक़तवर करण जे लाइ बहितरीनु नुस्ख़ो आहे।